अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़। ऐं आहियां वज़ीर उनड़ इरीगेशन अमले जी नाअहली कमांडो सेंटर लॻ बचा बंद खे हंधा हंधा ॾार पइजी विया। बचा बंद कमज़ोर बचा बंद ते वण वढे विकिरो कया विया, जॾहिं त इरीगेशन अमले जे मिली भगत सां लखी रुपया रिश्वत वठी मिट्टी चोरी करण जा चोबोल। बचा बंद जे मरमत लाइ आयल लखी रुपया फंड पिण हड़प कयो वियो। ॻोठ मिस्री खान खोसो लॻ इरीगेशन अमले जे मिली भगत सां बचा बंद ते कब्ज़ो करे बचा बंद जा पासा क्रेन मशीनुनि ऐं ट्रैक्टर जे मदद सां टोड़े मिट्टी खणी ज़मीनूं आबाद कयूं पियूं वञनि, जेको सरासर सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ो आहे। जॾहिं त बचा बंद ते रखियल बेलदार ऐं दारोगा पिण मंतली वठी मथे ऑफिसरनि ताईं पहुचाइण लॻा। यादि रहे त मौसमियात खाते पारां जुलाई महीने में बरसातुनि ऐं वॾी ॿोॾि जो पिण इशारो ॾिनो आहे। बचा बंद कमज़ोर हुजण सबबि ॿोॾि वॾे जानी ऐं माली नुक़सान जो सबबु बणिजी सघे थी। सिविल सोसाइटी ऐं सान्या वंदन पारां DC शहीद बेनज़ीराबाद खां साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच करे बचा बंद खे मज़बूत करे बचा बंद तां थियल कब्ज़ा फौरी तौर ख़त्म करण जो मुतालबो कयो आहे। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।